बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह महरान सां गॾु आऊं जी ख़िदमत में ज़ोया बलोच। दुआ है जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां, मिटनि माइटनि, अज़ीज़नि, रिश्तेदारनि, दोस्तनि सां। नाज़रीन, अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमो मुबारक सभु खां अवल। ऐं जुमे जो भलारो ॾींहुं ही उहो ॾींहुं आहे जेको सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे, बरकतनि रहमतनि वारो ॾींहुं आहे। इन ॾींहुं असांखे खपे त इबादत करियूं ऐं इबादत सां गॾोगॾु असां चङा कमु करियूं। छो जो हिन ॾींहं खे बाक़ाइदा जेको आहे न सेलिब्रेट कयो वेंदो, हिन खे ईद जो ॾींहुं बि सम्झो वेंदो। जेके साहबा कराम हूंदा उहे पंहिंजे कमनि कारनि खां फ्री थी करे बाक़ाइदे हिन ॾींहं खे मल्हाइण जी तयारी कंदा हुआ ऐं हिन ॾींहुं नमाज़ पढ़ी करे उन खां पोइ बि इबादत जारी रखंदा हुआ। त इबादत सां गॾोगॾु असांखे भलायूं करणु खपनि। असांजी जेका सोच आहे, जेको असांजो ज़हन आहे, जेको असांजो दिलि आहे, उनखे बि साफ़ु रखणु खपे। छो असांजे जेके प्यारा आहिनि, पोइ भले असांजा माइट हुजनि, रिश्तेदार हुजनि, दोस्त हुजनि, या असां सां गॾु कमु कंदड़ हुजनि, कुलीग्स हुजनि, या स्टूडेंट में जेकॾहिं चइजे त असांजा क्लासमेट्स हुजनि या स्कूल मेट्स हुजनि, त उन्हनि सभिनी जो ख़्यालु करिणो पवंदो आहे। छो जो कंहिंजो जेको आहे कंहिंजो दिलि ॾुखाइणु, कंहिंजी दिलि आज़ारी करणु बि तमामु घणो ख़राबु आहे। त असांखे घुरिजे, छो जो जेकॾहिं नियत असां पंहिंजी साफ़ु रखंदासीं त असां ओतिरियूं ई मंज़िलूं माणींदासीं। इहे ई शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पाण खे बि ख़ुशि कंदियूं आहिनि ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रखंदियूं आहिनि। ऐं इन सां छा आहे जो असां घणियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांखे पंहिंजी क़ौम जी तरक़ी करणु घुरिजे, असांखे पंहिंजे मुल्क, पंहिंजे सिंध, पंहिंजे माशरे खे प्रोमोट करणु खपे। उहो ईअं ई थींदो जो सभ खां पहिरीं त असां पंहिंजे ज़हनियत साफ़ु रखंदासीं, पंहिंजो दिलि साफ़ु हूंदो ऐं असांजे जेके इर्द गिर्द जेके असांजे सर्किल में माण्हू रहनि था उहे सभु ख़ुशि हूंदा, उहे सभु मुतमइन हूंदा, तॾहिं असां अॻिते वधी सघूं था ऐं यूनिटी बरक़रार रखी सघूं था। त उन यूनिटी सां, उन ॿधी सां असां अॻिते वञी करे टीम वर्क करे पाण में भेणूं भाइर आहियूं त पाण में गॾिजी करे, जे फ्रेंड्स आहियूं तॾहिं बि असां पाण में गॾिजी करे, जेकॾहिं कज़न्स पाण में मिली करे को बि असां कमु चङाई जो करे सघूं था, को भलाई जो कमु करे सघूं था, असां पंहिंजे माशरे में सुधारो आणे सघूं था। सो नाज़रीन, इन्हनि नेक सोचनि सां गॾु इहो बि चवंदी हलां त अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे ऐं ज़रूरु अनाउंस बि कंदसि, 02221028555, उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। ऐं नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थिया आहिनि, हमेशह महरान टीवी जी इहा कोशिशि रही आहे त सुठे खां सुठा, बहितर खां बहितर, पोइ इल्म जे शौर सां नवाज़ियल हुजनि, पोइ मीडिया सां तालुक़ु रखंदा हुजनि, संगीत सां तालुक़ु रखंदा हुजनि। छो जो डिपार्टमेंट सब्जेक्ट सभु सुठा हूंदा आहिनि ऐं सभिनी जो पंहिंजो कमकार हूंदो आहे। ऐं ईअं हूंदो आहे त जीअं को सिंसियरिटी कमु करे थो कंहिं बि फील्ड में हुजे त पोइ हू कामयाबियूं माणींदो आहे ऐं उनजो हक़ आहे त उनखे जेको आहे असांखे उनजी तारीफ़ कजे या उनखे जेको आहे न ज़ाहिरा हिकिड़ो माण्हू चवंदो आहे त एप्रिसिएट कंदो आहे, त एप्रिसिएशन बि ज़रूरी आहे। त असांजे जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो बि मां सां तारीफ़ कराईंदी हलां। त नाज़रीन, जेके असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि रागी आहिनि मुस्तफ़ा नवाज़ खोखर, हलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से कीबोर्ड ते आहिनि, कीबोर्ड प्लेयर अजय। असांजे जेके टियां महिमान आहिनि से आहिनि मुहर्रम अली, पेन प्लेयर आहिनि। असांजे जेके चौथा महिमान आहिनि से आहिनि ज़हीर अब्बास, ढोलक नवाज़ आहिनि। असांजे जेके पंजा महिमान आहिनि से आहिनि फैज़ान अली, तबले नवाज़ आहिनि। ऐं सभिनी महिमान खे भलीकार चऊं था इन प्रोग्राम सुबह महरान में। सभु खां अवल खोखर साहब, कीअं लॻो सुबह महरान में अची करे? माशाल्लाह, तमामु सुठो प्रोग्राम आहे महरान टीवी जी। ऐं महरान टीवी हिकिड़ो माना तमामु ख़ूबसूरत फ़नकारनि लाइ माना जेको फ़नकारनि खे प्रमोट करे थो, महरान टीवी खे माना असांजी बेस्ट विशिस आहे त मौला हिनखे अञा वधाए, कामयाबी ॾे। सही। अच्छा, अव्हांजो रूटीन छा हूंदो आहे सुबह जो? अॼु त ठीकु आहे प्रोग्राम में आया आहियो। अॼु रूटीन जे माना थोरो हटे कम थियो आहे। हा, इन जी निंड जो टाइम आहे जी, माना इन से सुता पिया हूंदा आहियूं, पर मॉर्निंग त ज़ाहिर आहे मॉर्निंग जे टाइम ते सिंगर जो इहो ई शेड्यूल हूंदो आहे त सॼी राति जेको आहे न फंक्शन्स हेॾां होॾां ॻाइण वॼाइण हूंदो आहे, वरी सुबुह जे टाइम इहो सुम्हंदा आहिनि। अच्छा, पोइ रियाज़ कहिड़े टाइम कंदा आहियो? सॼो ॾींहुं माना सुम्हण में जेॾी महिल उथंदा आहियूं पोइ रियाज़ करे को दुनियादारी जा बि कमु ही हू हर शइ। अच्छा, भला रियाज़ केतिरो टाइम कंदा आहियो? घणा कलाक या थोरी देरि लाइ, या जेको ॻाइण वॼाइण फंक्शन्स में हूंदो आहे? ईअं त माना कमु ही 24 कलाकनि जो आहे। सही। माना
रियाज़ जो ही कम आहे, रियाज़ ना आहे त कुझु बि न हूंदो आहे। त पर दुनियादारी खे बि ॾिसी, प्रोग्राम्स वग़ैरह खे बि ॾिसी, माना जेको टाइम बचंदो आहे हुन में असां रियाज़ कंदा आहियूं, पंहिंजी प्रैक्टिस कंदा आहियूं। सही चवंदा आहिनि प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। बिल्कुलु त माण्हू खे सुधारो ज़ाहिरा ईंदो आहे जॾहिं माण्हू प्रैक्टिस कंदो आहे, पोइ भले कहिड़ी फील्ड में हुजे, उन सां जेको लाॻापियल फील्ड आहे उन में उनखे महिनत करणु घुरिजे, उन में पढ़ाई करणु घुरिजे, उन में उनखे जेको आहे न प्रैक्टिकली बि परफॉर्म करणु घुरिजे। पर हाणे छा था ॿुधायो असांजे व्यूअर्स खे? अॼु अवां पहिरीं ॻाल्हि कई माशाल्लाह, छो त जुमे जो ॾींहुं ॾाढो भलारो ॾींहुं आहे ऐं इन हिसाब सां माना अल्लाह जे नाले सां हम्द सां महफ़िल खे आगाज़ कंदासीं। बिल्कुलु, बिस्मिल्लाह कयो। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। कोई तो है जो निज़ाम हस्ती निज़ाम हस्ती। थैंक यू। बेशक बेशक वही खुदा है, बेशक। जज़ाकल्ला। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में। नाज़रीन, जीअं त हींअर जेको कोरोना पेंडेमिक आहे, कोविड-19 जो हींअर टाइम आहे, इहो हार्ड टाइम आहे ऐं असांखे सभिनी खे घुरिजे त हींअर वैक्सीनेशन कराइणु खपे, छो जो वैक्सीनेशन सां ई असां हिन वबा खां छुटकारो हासिलु करे सघूं था ऐं लाज़मी आहे, इहो असांजो फ़र्ज़ु आहे, हिकिड़े फ़र्द जी हैसियत असां सोसाइटी जे। त अवां ऐं असां सभु मिली करे जेकॾहिं वैक्सीन कराईंदासीं त हिकु सुठो शहरी, हिकु सुठो ॻोठाई हुजण जो सबूत ॾींदासीं।
सो नाज़रीन अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। अवां जी जेका शमूलियत आहे उहा असांजे प्रोग्राम खे सुठे मां सुठो बणाए थी ऐं असांखे घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अवां जूं कॉल्स ईंदियूं आहिनि त असांजे प्रोग्राम खे अञा वधीक चार चंड लॻी वेंदा आहिनि। त खोखर साहिबु जीअं त सिंगर आहियो, सिंगर में वरी हिकिड़ो हूंदो आहे तव्हां जीअं चओ पिया रियाज़ कंदा आहियो, वरी हुन में काफ़ी टाइम ताईं त उस्ताद बि हूंदो अवां जो जेको अव्हांखे सेखारींदो हूंदो? उस्ताद मुंहिंजा हुआ माना जी, पर हाणे गुज़ारे विया जी उस्ताद अली नवाज़ ख़ान जो गाने बंद शागिर्द आहियां जिन्हनि मूंखे क्लासिकल खां वठी माना सॼी हारमोनियम सिखाइण ॻाइण जो हिसाब किताब सॼो उस्ताद अली नवाज़ ख़ान माशाअल्लाह मूंखे सेखारियो आहे। मां साईं जिन जो गाने बंद शागिर्द आहियां। पोइ अहिड़ो मतिलबु कीअं तव्हां सेखारींदा, उन में का ख़ासि शइ हूंदी या बसि प्रैक्टिकल वर्क हूंदो या तव्हांखे थियरी बि हुन में सम्झाईंदा त ज़ाहिर आहे ही जीअं माना किताबी घणा ई इल्म हूंदा आहिनि, ही बि मौसीक़ी बि हिकिड़ो इल्मु आहे। सही, हिन जा बि माना पार्ट्स आहिनि। उमिरि खां गॾु गॾु हर शइ खे माना ॾिसणो थो पए, राग खे रागणियुनि खे ख़्याल अस्थाई ही हू। पर जेतिरो ही कमु त समंदर आहे माना असां अञा बि माना सिखण जे मरहले में आहियो। बिल्कुलु तमामु बहितरीन। ऐं ही भला ॾुखियो केतिरो आहे अगरि हिनखे यूज़ कयूं, अगरि हिनखे इस्तेमालु कयूं इन में केतिरियूं ॾुखियायूं अञा आसानी सां हिनखे इस्तेमालु करे सघूं? ही तमामु मुश्किल कमु आहे। सही, माना मुंहिंजे हिसाब सां त माना दुनिया जा जेतिरा बि कम हुन में सभिनी मां मुश्किल कमु मूंखे पाण खे ई जॾहिं उहो ॾिसंदी आहियां मूंखे सम्झ न ईंदो आहे त हिनखे कीअं तव्हां परफॉर्म कयो था ऐं कीअं तव्हां केतिरो यादि रहे थो। बिल्कुलु, पर करण जो आहे कमु जेको कंदो हुनजो ई कमु आहे। हा बिल्कुलु, माना पर तमामु मुश्किल कमु आहे। म्यूज़िक सुर खे लॻाइण ई वॾो मुश्किल आहे। पंहिंजनि उस्तादनि खां कहिड़ी ख़ासि शइ सिखियो जेका अॼु ॾींहं ते मूंखे यादि आहे? तमामु काफ़ी राग रागणियूं आहिनि जेके उस्ताद मूंखे सेखारियूं आहिनि। अॼु बि ॻाईंदा आहियूं ऐं रियाज़ में बि हुनखे इस्तेमालु कंदा आहियूं। पर कोशिशि हीअ हूंदी आहे छो त हीउ दौरु न आहे अॼुकल्ह क्लासिकल ॿुधण जो या हिकिड़ी ऑडियंस आहे अलॻि सां जेके क्लासिकल राग ॿुधंदी आहे। पर जहिड़ो असांजे माना पाकिस्तान में सिंध में म्यूज़िक जो हींअर हाल आहे, केरु गज़ल नथो ॿुधे, ख़्याल काफ़ी नथो ॿुधे। पर अलाह साईं जेके बि असांजा फनकार ॻाइनि पिया सभिनी खे ख़ुशि रखे, सभिनी खे आबाद रखे, सभु सुठा आहिनि। असां इहे चवंदा हर कंहिंजी पंहिंजी अदायगी आहे, हर कंहिंजी पंहिंजी परफॉर्मेंस आहे, हर को पंहिंजे हिसाब सां ॾिसे थो, हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। हर माना गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीन ॻाल्हि कयो। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहिनि के असां सां गॾु? भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा? प्रोग्राम कीअं पियो लॻे? ॾाढो सुठो थो लॻे, तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। तव्हां ईअं कंदा रहो इहे प्रोग्राम। बिल्कुलु कंदा रहंदासीं। अवां ख़ुशि आहियो, अवां चाहियो था असांखे ॾिसण त असां बिल्कुलु कंदासीं। जी मुंहिंजो अवां असांजो प्रोग्राम ॾिसो था, अवांखे वणे थो त बिल्कुलु असां कंदासीं। हा, असांखे बि ॾाढो वणे थो प्रोग्राम, असां ॾिसूं था पिया। सही, पाण छा कंदा आहियो अवां? असां घर में शागिर्द न आहियो, पढ़ंदा न आहियो? पढ़ंदी आहियां, बीएससी कंदी आहियां। वाह वाह, कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? बीएससी में। अच्छा, बीएससी था करियो कॉलेज साइड खां? हा, कॉलेज में। सही, तमामु बहितरीन। पोइ कहिड़ो फेवरेट सब्जेक्ट आहे जेको वधि खां वधि पढ़ंदा आहियो? छा चवणु चाहियो? सब्जेक्ट कहिड़ो आहे जेको तव्हां वधीक पसंदि कंदा आहियो, जेको पढ़ंदा आहियो? साइंस वणंदो आहे? कहिड़ो? इंग्लिश ग्रामर। ग्रामर वणंदो आहे? इंग्लिश ग्रामर? हा, तमामु बहितरीन। ॿियो छा चवणु चाहींदा? ॿियो मतिलबु नाश्तो वग़ैरह चवरायो उन्हनि खां जेको मतिलबु होस्ट वेठो अथव। जी जी बिल्कुलु, थैंक यू कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी खोखर साहब, ॻाल्हि पई हले त हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे त कंहिंखे बि नेग्लेक्ट नथो करे सघिजे। जी जी बिल्कुलु। अच्छा, भला जेके अव्हां जा टीचर रहिया ई, उस्ताद रहिया ई, पर अव्हां कंहिंखे पंहिंजी उस्तादी में आंदो, कंहिंखे कुझु सेखारियो? न, फ़िलहालु असां पाण स्ट्रगल में आहियूं। सही। ऐं हर को माना अॼुकल्ह जे दौर में त हर को उस्ताद आहे, पर हिन कम में उस्ताद थियणु वॾो मुश्किल आहे। बिल्कुलु। ऐं उस्ताद चवणु माना मज़ाक न आहे। सही। हर केरु माना अचे थो त मां उस्ताद आहियां, हीअ आहियां, पर असां पंहिंजे उस्तादनि खे ॾिठो आहे त उहे माना 60 साल मुंहिंजे उस्ताद जी उमिरि हुई जेॾी महिल गुज़ारिया, पोइ बि चवंदा हुआ त यार हीउ कमु वॾो माना असांखे बि न सम्झ में आयो। अच्छा, म्यूज़िक माना एॾी वॾी शइ आहे। सही।
पर असां त ॿियनि खे चवंदा तव्हां असांजे लाइ दुआ कयो त असां कुझु हिन में करे वठूं। अच्छा, अव्हांखे छा थो लॻे त केतिरनि सालनि में सिखी सघिजे थो, या अव्हां केतिरनि साल में सिखियो? ठीकु आहे, परफेक्ट त माण्हू नथो थी सघे, पर हिकिड़ो आहे त जॾहिं माण्हू परफॉर्म करणु शुरू कयो त केतिरा साल अव्हांखे लॻा? हिन में माना साल न आहे, पंहिंजी महिनत आहे। घणा माण्हू माना ईअं 2-3 साल कंदा आहिनि, हू अॻियां वधी वेंदा आहिनि। के 2-3 ॾींहं के अहिड़ा आहिनि जी सम्झ में न ईंदी आहे जिन्हनि खे ॻाल्हि, हू वरी 2-3 ॾींहं जो कमु न आहे। अच्छा, हा, 2-3 ॾींहं जो कमु न आहे। को बि ट्यून आहे या धुन आहे, उनखे ज़ाहिर माण्हू ॻाए उनखे रचाईंदो आहे, बिल्कुलु हिकिड़े ॾींहं में कोन रचंदी आहे। त इहो सिस्टम आहे हिन म्यूज़िक जो। असां माना जेतिरो तजुर्बो थोरो घणो असां जेतिरो कयो आहे, हीअ आहे करण जो कमु आहे, रुगो बसि हिनखे कंदा रहो बसि। सही, तमामु बहितरीनु। अच्छा, भला केतिरनि सिंफ़नि में ॻायो आहे ऐं ॻाइणु चाहियो था? मूं क्लासिकल बि ॻायो आहे, ठुमरी बि ॻाई आहे, ग़ज़ल बि ॻायां थो, ऐं सिंधी त असांजी पंहिंजी ॿोली आहे। बिल्कुलु। ऐं पंजाबी बि अलाही महिरबानी सां, ऐं माना सॼे पाकिस्तान में ॻायूं आहियां, ऐं मुल्क सां ॿाहिरि बि, दुबई बि, ऐं माना 2 चकर ॻाई आहियां। अच्छा, तमामु बहितरीनु। अलाही महिरबानी सां, उस्तादी दुआउनि सां। सही। कहिड़नि रागनि खे पाण पसंदि कंदा आहियो? मुंहिंजो फेवरेट राग अहमन कल्याण। अच्छा, अहमन कल्याण जी, मुंहिंजे उस्ताद जी जो बि फेवरेट राग हो, सही, ऐं मुंहिंजो बि फेवरेट राग आहे। रागी कहिड़ो पसंदीदा आहे? रागी माना क्लासिकल ॻाइण में या ग़ज़ल ठुमरी? सभिनी में, जेकॾहिं सभिनी में अलॻि अलॻि आहिनि त उहे ॿुधायो। अलॻि अलॻि आहिनि न। जीअं क्लासिकल ॻाइण में उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान साहब, ख़ान साहब सलामत अली ख़ान साहब, इहे वॾा नाला थिया क्लासिकल मौसीक़ी जा। ऐं ग़ज़ल जी दुनिया में मेहदी हसन ख़ान साहब, माना मुंहिंजा फेवरेट ग़ज़ल गायक। सिंधी मौसीक़ी में उस्ताद मोहम्मद यूसुफ या फॉलो बि कंदो आहियां, ऐं मूंखे तमामु मुंहिंजा आइडियल बि आहिनि माना सिंधी ॻाइण में। अच्छा, वाह। ऐं टे सूफ़ियाना? सूफ़ियाना माना तक़रीबन असां बि ॻायूं पिया। तमामु बहितरीनु। हा, बसि ईअं। अच्छा, अञा छा तव्हां सम्झो था त मूंखे ॻाइणु घुरिजे, मूंखे हिन जेको आहे न टाइटल ते, या अञा हिन मौज़ू ते मूंखे ॻाइणु घुरिजे, या हीउ जेको अञा सुर आहे जेको मूं ॻायो न आहे, मूंखे हिन ते अचणु खपे? बसि मुंहिंजो हीअ आहे त मूंखे सिंध ते ॻाइणु खपे, बसि जेतिरो थी सघे, छो त सिंध धरती असांजी माउ आहे। सही। जंहिंजो खाऊं तंहिंजो ॻाऊं। केतिरो प्यार आहे सिंध सां? सिंध सां प्यार आहे, सिंध असांजी माउ आहे। बिल्कुलु। त इहो आहे त सिंध जे लाइ ॻायूं असां। कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॿोलियुनि में ॻायो आहे? उर्दू, सिंधी, पंजाबी, सराइकी, मारवाड़ी, तमामु ॿोलियुनि में मूं ॻायो आहे। अञा कहिड़ी ॿोली आहे जेको चाहियो था सिखां, हिन में बि ॻायां? इंग्लिश गानो फ़िलहाल न ॻायो आहे अञा ताईं। वाह, शौक़ु आहे? पर शौक़ु आहे, ॻाईंदसि इंग्लिश। सही। पढ़िया बि आहियो? जी जी, अल्हम्दुलिल्लाह। केतिरो पढ़िया आहियो? इंटर मूं कयो आहे। अच्छा। वरी अॻियां हिन कम में पइजी वियासीं। न, एतिरो माण्हू खे नुआ हुजणु खपे, लिखणु पढ़णु। बाक़ी ज़ाहिर आहे हुनर आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो प्रोफेशन आहे। तमामु बहितरीनु। वरी हितां ई गुफ़्तगू असांजी जारी रहंदी, पर न्यूज़ जेको आहे ब्रेक वठणु ज़रूरी आहे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। मुस्तफ़ा नवाज़ साहब, हाणे असांजी ॻाल्हि पए थी त गायकी ते त केतिरो रियाज़ कंदा आहियो, ऐं वरी कहिड़नि टॉपिक्स ते अञा ॻाइणु चाहियो था, त भला ॿियनि मुल्कनि में वियो वरी ॻाइणु हिन ते, ऐं पंहिंजे सिंध में बि ॻायो अथव, सिंध खां ॿाहिरि बि, त ॿाहिरि जॾहिं वञूं था सिंध खां ॿाहिरि त कीअं महसूसु कंदा आहियो? ॿाहिरि जॾहिं माना आउं फ़िलहाल हिकिड़ी कंट्री आउं वियुसि, पर सिंध खां ॿाहिरि ॿियनि सूबनि में विया हूंदा? हा, ज़ाहिर आहे, पंजाब बि वियो आहियां, हर शइ। पर पंहिंजी सिंध में जेको प्यार ऐं मोहबत, जेको सिंध जी माना हिकिड़ी ख़ुशूसियत बि आहे, महिमान नवाज़ी पंहिंजी सिंध जी, ॿिया बि तमामु सुठा आहिनि। पर असांजी सिंध आहे। हा, सिंध जी माना असांखे कमी, जिते ॿिए मुल्क में वञूं उते बि असांखे कमी महसूसु थी आहे सिंध जी, त असां सिंध में न आहियूं। ऐं ॿिए शहर में, सूबे में बि वञूं त उते बि सिंध जी, त सिंध असांजी सिंध आहे। सिंध आहे। अच्छा, भला उते वियो, उते ॻायो, उते मोट केतिरी मिली ॻाइण में? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तमामु माना उते मूं सिंधी बि ॻायो, पंहिंजा सिंधी हुआ जेके ॿुधण वारा, उन्हनि बि घुरायो, ऐं उर्दू बि मूं ॻायो,
कुछ पंजाब जा दोस्त हुआ ही वो तमाम माना तकरीबन महीने जो मुझे टूर हो 5-6 महफिलूं हुयूं सही तमाम सुठो माना मुझे टूर रहो ऐं वरी भी कोशिश है इंशाल्लाह कोविड-19 जे करे ही माना सब कम सही रुकजी आहिनि वरी इंशाल्लाह कोशिश आहे हाणे जेको अल्लाह साईं चाहींदो अल्लाह साईं जेको चाहींदो आहे इंशाल्लाह अल्लाह साईं बहितर ई चाहींदो बहितर ई बिल्कुलु, थींदो बिल्कुलु। भला ॿियनि सूबनि में वियो त उते कीअं ॾिठो उते तव्हांखे केतिरी एप्रिसिएशन मिली उते माण्हुनि केतिरो शौक़ सां केतिरो ख़ुशी सां केतिरो रुझान सां ॿुधो अव्हांखे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां माना असां मूं पंजाब मां जे अगरि बि वयां जी त मूं अल्लाह जी महिरबानी सां उते पंजाबी ज़बान में बि ईअं ॻायो आहे त उन्हनि एतिरो मूंखे प्यारु ॾिनो त उन्हनि हीअ लॻो त माशाल्लाह तव्हांजी पंजाबी ॻाल्हाइण एॾी सुठी आहे तव्हां लॻो न पिया माना तव्हां सिंधी आहे सिंधी आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंधी त असांजी ॿोली आहे उर्दू बि माना जीअं मूं जी। पहिरीं ॻाल्हि कई मेहदी हसन ख़ान साहब माना मुंहिंजा आइडियल बि आहिनि जी। मुंहिंजा फेवरेट सिंगर त मेहदी हसन ख़ान साहब माना गज़ल ॻाई न आहे माना बयानु कई आहे जी सम्झाई आहे गज़ल खे। सम्झाई आहे त हिन खे ख़ान साहब खे बि ॿुधी ॿुधी थोरी माना सूझबूझ ज़ाहिर आहे ज़िंदगी जेका आहे माना सिखणु सही मुंहिंजा उस्ताद ख़ान साहब अली नवाज़ ख़ान चवंदा हुआ त जेको माण्हू सॼी ज़िंदगी माना स्टूडेंट हूंदो न हुनजे इल्म में इज़ाफ़ो थींदो बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेको उस्ताद थी वेंदो उते ई रुकिजी वेंदो लख जी ॻाल्हि कयो जॾहिं पर उस्ताद असां माण्हू पाण खे सम्झण केतिरी बि उमिरि में हुजे हुनखे हीअ त स्टूडेंट हुजे कि बिल्कुलु। किथे न किथे मूंखे का ॻाल्हि अहिड़ी मिली वञे सही त मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थी वञे तमामु बहितरीनु ईअं कॾहिं ॻाइणु शुरू कयो कॾहिं शौक़ु जाॻियो केतिरी उमिरि जा हुआ तक़रीबन मूंखे 15 साल थी विया आहिनि अच्छा 15 साल माना मुंहिंजी जॾहिं सिखणु शुरू कयो उन टाइम मुंहिंजी उमिरि हुई तक़रीबन कोई 13-14 साल 13-14 साल त पोइ जेके तव्हांजा ज़ाहिर जिन्हनि तव्हां राॻियुनि खे ॾिठो हूंदो या जी, के जी। असांजा सिंध जो माना जेके तमामु बहितरीनु राॻी जेके रहिया आहिनि त उन्हनि कहिड़ो अहिड़ो राॻी हुयो जंहिंमां अव्हां वधि खां वधि इंस्पायर थियो ऐं वरी इन फील्ड में अव्हांखे अचण लाइ दिलि चयो असल में ही असांजो बेसिकली कम बि आहे ख़ानदानी कम बि आहे जी। बाबा बि मुंहिंजा माना तबलो प्ले कंदा आहिनि जी ऐं पर बाबा सॼी ज़िंदगी तबलो वॼाए पर बाबा जी ख़्वाहिश हुई त यार पुटु मुंहिंजो माना फनकार थिए ॻाए सही मूं तबलो वॼाए त बाबा जी वॾी महिनत आहे हिन में जी बाबा जी बि ख़्वाहिश हुई त बाबा हिन फील्ड में अचे ऐं रागी थिए तमामु बहितरीनु त इहो माना फैमिली जी तरफ़ां मूंखे सपोर्ट आहे हिन कम खे सही। करण जे लाइ पर फैमिली में ई तव्हां ॾिठो जी, ज़ाहिर आहे जी। हिकिड़ो ॿार आहे पलंदो आहे वॾो बिल्कुलु, थींदो आहे जॾहिं उहो घर में शइ ॾिसंदो आहे म्यूज़िक आहे या छा हुनखे हुन सां दिलि हूंदी आहे बिल्कुलु ऐं ॿियो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माण्हू फील्ड खां हटके जॾहिं घर में हिकिड़ी जेको आहे न गायकी थी रही हूंदी आहे त असां वरी ॿी फील्ड चूज़ करे वठंदा आहियूं कॾहिं अहिड़ो को ख़्यालु आहे ज़ाहिर आहे बिल्कुलु कॾहिं अहिड़ो को वक़्तु ख़्यालु दौर जे हिसाब सां करिणो थो सही। पए सही मक़सदु हाणे मुंहिंजो हिकिड़ो सिस्टम आहे गज़ल ॻाइण जो मूंखे माना आउं शौक़ु सां गज़ल ॻाईंदो आहियां सही पर दुनियादारी जे हिसाब सां सिस्टम खे चेंज करिणो थो पए सही पोइ हर शइ ॻाईंदा आहियूं बिल्कुलु कंहिंजी शाइरी कहिड़नि शाइरनि जी अव्हां शाइरी ॻाई आहे मूं तक़रीबन शाह अब्दुल लतीफ़ भटाई सरकार जी बिल्कुलु। शाइरी मूं ॻाई आहे उस्ताद बुखारी जी माशाअल्लाह। शेख अयाज़ जी माशाअल्लाह तक़रीबन जेके असांजा सिंध जा सभु तमामु सुठा सिंगर आहिनि सभिनी खे ॻायो आहे मूं जेके बि शाइर आहिनि अच्छा भला इन्हनि शाइरनि मां कहिड़ो शाइर जेको अव्हांखे वधि खां वधि पसंदि आहे मूंखे उस्ताद बुखारी सही शेख अयाज़ इहे माना शाइर तमामु सुठा आहिनि जंहिंजी पोट्री मूंखे सुठी लॻंदी आहे सही पोइट्री पढ़ंदा बि आहियो न पढ़ंदो घटि आहियां जस्ट ॻाईंदा आहियो हा बसि अच्छा भला ॿिया कहिड़ा अहिड़ा शाइर आहिनि जेके अव्हांखे वधि खां वधि पसंदि आहिनि ॿिया हींअर नई टही में ॾिसो हींअर नई टही में काफ़ी आहिनि दोस्त जेको जी। सुठो लिखनि था जी त सभिनी जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे बिल्कुलु जेको पर लिखंदो आहे हुनखे चवंदो आहे माशाल्लाह सुठो लिखियो आहे सही हाणे जेके वॾा हुआ जेके असां नंढे हूंदे बि उहे कलाम ॿुधा हींअर वॾा थिया आहियूं वरी ॻायूं पिया उहे त ज़ाहिर आहे त उहे कलाम ज़हन मां निकिरनि ई नथा त माना ईअं जीअं शाइरी थी वई या ट्विन ठही वई उहो माना अमर थी वई उहो अॼु ताईं बि माना माण्हू हर मां न तक़रीबन माण्हू जेके बि फनकार आहिनि सभु ॻाइनि पिया तमामु बहितरीनु गुफ़्तगू असांजी जारी रहंदी ब्रेक वठंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं कहिड़ा न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स मुस्तफ़ा नवाज़ असां सां गॾु आहिनि छा ॿुधाईंदा आहिनि असां व्यूअर्स खे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ॻायल गीत शेख अयाज़ जी। जी पोट्री में
जी जेको इंशाल्लाह कोशिश शायद मेहरान टीवी ताईं ओनेर सही। थींदो इंशाल्लाह तो इंशाल्लाह। वो गानो मां पंहिंजे नाज़रीन खे जी ॿुधायां बिल्कुल। पेरी पानी पेर आया भरे पेरी पानी पेर आया भरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे पेरी पानी पेर आया भरे पेरी पानी पेर आया भरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे तेरी दिल खरीदे वयो दीद सां तेरी दिल खरीदे वयो दीद सां तेरी दिल खरीदे वयो दीद सां वरी हार सिंगार आयो करे वरी हार सिंगार आयो करे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे अञा हथ ते मट खोले रख अञा हथ ते मट खोले रखो अञा हथ ते मट खोले रखो वरी था पियूं केर जिए मरे वरी था पियूं केर जिए मरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी कूक कोयल कई आया वरी कूक कोयल कई आया वरी कूक कोयल कई आया परे आ परे हूँ परे आ परे परे आ परे हूँ परे आ परे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे तेरी पाणी पेर आया भरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वरी चंड सां अॼु अंगण थो ठरे वाह तमामु बहितरीन ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो सुठो सुर आवाज़ तमामु बहितरीन अच्छा भला जॾहिं ॻाईंदा आहियो त इन में बि का मुश्किलात पेश ईंदी हूंदी ज़ाहिर आहे। त केतिरो गले जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे केतिरो जेको आहे न सुठो परफॉर्म करण लाइ छा छा करिणो पवंदो आहे सुठो परफॉर्म करण लाइ हींअर गले जो त माना माण्हू जी। हिन दौर में त ख़ासि करे ख़्यालु बिल्कुलु। रखे छो त कोविड-19 में हले पियो थधी शयूं सही। हिन खां गुरेज़ करे ग्रीन टी वग़ैरह ही इस्तेमालु करे
पर उहे आम रूटीन जे कोविड-19 न बि हुजे हा न त पोइ बि सिंगर जे लाइ ही ग्रीन टी वग़ैरह गरम शयूं ही खाए जंहिंसां गलो ओके थो रहे। सही थधी शयूं थधा पाणी ही यू चांवर ही ज़ाहिर आहे ही माना गलो ख़राब कंदियूं सही, आहिनि। हिन सां मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, गलो बिल्कुलु ख़राब थी वेंदो आहे। बिल्कुलु अच्छा, भला जॾहिं ॻाईंदा आहियो तॾहिं कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे? मसलन जीअं कॾहिं जेको रिधम में ॻाईंदा आहियो, कॾहिं बिल्कुलु आवाज़। हर शइ जो ख़्यालु रखिणो थो पए, ले जो, सुर जो ऐं लफ़्ज़नि जो, सही शाइरी, अदायगी, सही, एक्सप्रेशन। एक्सप्रेशन ऐं वरी जेस्चर्स, पास्चर्स। हा बिल्कुलु। सही वरी ले आहे, जी माना ले मां बि अॻियां पोयां न थिए माण्हू। सही। वरी सुर जो बि ख़्यालु रखिणो आहे, हुन राग खे बि क़ाइमु रखिणो आहे जंहिंमें ॻाए पियो माण्हू। बिल्कुलु। इहे अच्छा, शयूं आहिनि। म्यूज़िशियन्स बि असां सां गॾु आहिनि त म्यूज़िक केतिरो ज़रूरी आहे जॾहिं ॻाईंदा आहियो? म्यूज़िक खां बग़ैर अगरि ॻायो था? म्यूज़िक खां बग़ैर किथे माण्हू ॻाए सघे थो? माना ही त सही। ज़रूरी शयूं आहिनि, माना सही। तबलो, ढोलक केतिरो ज़रूरी आहिनि? बिल्कुलु ज़रूरी आहे। माना हिन खां सवाइ ही माना फनकार जा जी परनि, बिल्कुलु, पर हिन खां सवाइ माना फनकार कीअं सही अॻियां वेंदो? माना हिन खां सवाइ छा माना नात पढ़ंदो जेको बिल्कुलु। असांजो तरीक़ो आहे त उहो साज़ खां त बग़ैर असां परफॉर्म कंदा आहियूं। असां नात जेका आहे उहो साज़ खां बग़ैर ही माना फनकार ॻाइण जे लाइ, सूफ़ी ॻाइण जे लाइ, गज़ल ही उते म्यूज़िशियन तमामु ज़रूरी आहिनि। तमामु बहितरीनु। अच्छा, भला को इरादो आहे अहिड़ो शागिर्द ठाहिण जो त जंहिंखे तयारु कजे, जेके पढ़ाइजे, कंहिंखे ॿुधाइजे, पंहिंजनि भाइरनि में हुजे या कज़न्स में हुजे? आहिनि, भाइर आहे नंढो हिकिड़ो, सही 2 भाइर आहिनि जी, उन्हनि खे माना शुरू कराइण जे लाइ सोचूं पिया, माना अञा थोरा एतिरी अकल न आहे उन्हनि में, पर सोचूं पिया जे हिन कम में अचनि। समझ अचे, हा इन बिल्कुलु, कम खे सम्झी पर सघनि। इरादो आहे त उन्हनि खे इन कम में ॿुधंदा आहिनि अव्हां खे? हा बिल्कुलु। अच्छा, पोइ भला उन मां केतिरो उन्हनि जो पंहिंजो इंट्रस्ट आहे? हा, हिकिड़े जो तमामु हा बिल्कुलु, हिकिड़ो आहे उनखे वधीक माना ॿिए खां वधीक उनखे इंट्रस्ट घणो आहे। अच्छा हा जी। अच्छा, भला सिंध में कहिड़ो अहिड़ो आहे परिसार तव्हां जा हूंदा ज़ाहिर, तव्हां उन्हनि खां बि जेको आहे न घणो चाहींदा हूंदा, मोट मिलंदी हूंदी, उहे कहिड़ा परिस्तार आहिनि जेके अव्हांखे अक्सर चवंदा हूंदा सेल्फी? तमामु घणा आहिनि, शोज़ वग़ैरह में काफ़ी मिलंदा आहिनि। कुझु माना अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी ख़ुशियुनि में माना मूंखे यादि रखंदा आहिनि। उहे माना चवंदा आहिनि केर बि हुजे, केर बि अचे, पर तव्हांखे अचिणो ई अचिणो आहे। तमामु काफ़ी दोस्त आहिनि अहिड़ा, कुझु मुंहिंजा मोहसिन बि आहिनि अहिड़ा जिन्हनि माना हर वक़्त में, हर ॻाल्हि में मूंसां गॾु आहिनि। उहे अलाह उन्हनि खे आबाद रखे। परस्तार बि आहिनि कुझु, ज़ाहिर हाणे हज़ारे माण्हू आहिनि हुन में, कहिड़ो कहिड़ो कंहिंजो जे 5 फनकार किथे गॾु पिया ॻाइनि, ही फलाणे जो परस्तार आहे, हिन जो हिन में ख़बर नथी पए। अच्छा, सिंध में भला कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में ॻायो आहे? तमामु तक़रीबन पूरी सिंध में मूं ॻायो आहे। हर शहर में? हर शहर में तक़रीबन 29 ज़िला आहिनि उन्हनि में, सभिनी में? सभिनी में मूं ॻायो आहे। अच्छा, उतां भला केतिरी मोट मिलंदी आहे जॾहिं ॻाईंदा आहियो? उन टाइम केतिरो जेको आहे न क्लैपिंग कंदा आहिनि, केतिरो एंजॉय कंदा आहिनि? बस जहिड़ो असांजो हाल आहे, अमां बि माशाल्लाह ॿुधो पिया, पर अल्लाह जी महिरबानी, ॾाढो सुठो सुर आहे, हिकिड़ो अदायगी आहे उन में, हिकिड़ो अलॻि अंदाज़ आहे। पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां माना थोरो दुनिया का माना अॼुकल्ह जो जेको म्यूज़िक आहे हू बि असांजो म्यूज़िक आहे, पर हुन खां थोरो हटे, माना पंहिंजे वॾनि खे जेकी उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद यूसुफ, असांजे सिंध जा इहे वॾा नाला आहिनि, ॻाए आहिनि। थोरो उन्हनि जी माना जेको उन्हनि जी रविश हुई, उन्हनि जो ॻाइण जो तरीक़ो, उनखे क़ाइमु रखे ॻाइण जी कोशिशि पिया कयूं। तमामु बहितरीनु। ठीकु आहे, असां उन जहिड़ा नथा थी सघूं, पर कोशिशि ज़रूरु करणु घुरिजे। तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं थी समर सीज़न आहे ऐं हिन में गर्मी बि काफ़ी आहे, पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजनि ॿारनि जो बि ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजनि वॾनि जो बि ख़्यालु रखंदा कयो, ऐं ज़रूरत खां बग़ैर घर खां ॿाहिरि न निकिरंदा कयो। अगरि ज़रूरत आहे, ज़रूरत मूजिबि निकिरो था त पोइ पंहिंजो मथो ढकींदा कयो ऐं थधा कपिड़ा पाईंदा कयो, ऐं जेके तव्हांखे गर्मी वग़ैरह जंहिंसां न लॻे, ऐं सुठो सुठो खाधो खाईंदा कयो, जेको की हिन गर्मी जी सीज़न में तव्हांखे जेको आहे न का तकलीफ़ न ॾिए, अव्हांजो पेट आहे उनखे बि का तकलीफ़ न ॾिए, छो जो हीअ जेको सीज़न आहे हिन में काफ़ी वॉमिटिंग वग़ैरह थिए थी, ऐं जेको आहे गर्मी जॾहिं लॻी वेंदी आहे त माण्हू जो जेको 2 ॾींहं या 3 ॾींहं डिस्टर्ब थी वेंदा आहिनि, त बजाए इन जे जो डिस्टर्ब थियनि उन खां पहिरीं असांखे पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे।
त जीअं इहो ॾींहुं असां लाइ अचे ई न, असांजे पंहिंजी जेका ज़िंदगी आहे जंहिं मामूल मुताबिक़ हले पई गुज़रंदी रहे। सो असां ईंदासीं मुस्तफ़ा नवाज़ ॾे, त छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांजे व्यूअर्स खे? मां पंहिंजे नाज़रिन खे हिकिड़ो सचल सरमस जो कलाम जी। ॿुधाईंदुसि। बिल्कुलु पेश कयो। रांझा तख्त हजारी को जढ़ा इश्क ने आपने छिकिया, कारण हृदय बन के जोगी, कारण हृदय बन के जोगी अते बीन वजावण सिखिया, मस्तान इश्क दे शाही को, मस्तान इश्क दे शाही को मोए आशिक मंगदे डिठिया। ओ मियां जैंदा इश्क लगा निभादिया, हो जिदा इश्क लगा, जिदा इश्क लगा, जिदा इश्क लगा नी मैं सो शाह हजारे दा मालिक हजारे दा साल भरा राजा शाह जैंदा इश्क लगा नी मैं वारिया। अहमद बिलामी में, अन्ना अहमद बिलामी में तो सचाक दा हुस्न देखो मियां, हो तो सचाक दा हुस्न देखो राजा शाह हजारे दा मालिक हजारे दा साईं बड़ा राजा शाह। सबो मियां हो राजा सिर सचल दा सबो राजा शाह हजारे दा मालिक हजारे दा साईं बड़ा राजा शाह। जैंदा इश्क लगा नी में वारियां, हो जिदा इश्क लगा नी में सो शाह हजारे दा मालिक हजारे दा साईं बड़ा राजा शाह। तमाम बेहतरीन, तमाम ज़बरदस्त। मतलब सचल सरमस कीअं लॻंदो आहे शायर? साईं माशाल्लाह सचल सरमस साईं मुंहिंजे ख्याल में 7 ज़बान में शायरी कई माशाल्लाह सचल साईं। ऐं असांजे सिंध जा सूफ़ी बुज़ुर्ग ऐं माना पंहिंजी शायरी में अलाह दीन खे ऐं सुठी ॻाल्हि ऐं इंसानियत जी ॻाल्हि पंहिंजी शायरी में साईं सम्झाई आहे। तमामु बहितरीन। ऐं जेके असांजा सिंध जा बुज़ुर्ग आहिनि हिननि जी शायरी ॻाइणु खपे। सही। ज़रूरी आहे, हिन में मैसेज आहे हिकिड़ो
इंसानियत आहे, माण्हू पंहिंजे पाण खे सम्झे थो त मां दुनिया में छा जे लाइ आयो आहियां, मुंहिंजो कहिड़ा कम आहिनि मुंहिंजा। सही, तमामु त इहे बुज़ुर्गनि जी हिकु ॿ जेके वर्ड्स हुननि जा हूंदा आहिनि, हिकु ॿ जुमला हूंदा आहिनि, हुनमें वॾी कहाणी बिल्कुलु, हूंदी आहे, बिल्कुलु। घणो कुझु चई वेंदा आहिनि। बिल्कुलु, हितां ई असां बिल्कुलु। कंटिन्यू कंदासीं। असां लाइव कॉलर मौजूदु आहिनि शारजा खां, भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। तव्हांजो तारुफ़? वालेकुम अस्सलाम, तारुफ़ मुंहिंजो? भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। छा चवणु चाहींदा? प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे? ॾिसंदा आहियो? कीअं थो लॻे? तमाम बेहतरीन। सही। असांजे जेके गेस्ट आहिनि, अॼु सिंगर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ गेस्ट हमेशह ईंदा रहंदा आहिनि, छा चवणु चाहींदा उन्हनि लाइ? गेस्ट लाइ चवणु चाहींदासीं को असांखे सुठो कलाम शाह साहब जी शाइरी में ॿुधाए। सही। तमामु बेहतरीन आवाज़ आहे तव्हांजे गेस्ट जो। थैंक यू साईं, महिरबानी महिरबानी। मुंहिंजा दोस्त शामिल नथा कयो तव्हां प्रोग्राम। अवांजा दोस्त शामिल नथा करियो? थैंक यू भाउ, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। जी हाणे अदा ॻाल्हि कई त जेको आहे हुननि जी पसंदीदा जो पोइ भला इहो को हूंदो अहिड़ो फेवरेट, बिल्कुलु ज़ाहिर आहे, असां उनखे बि ॻाईंदासीं। पर हाणे ॻाल्हि पई हले सचल सरमस्ती, वरी अचूं था भिटाई ते, त भिटाई खे कीअं था ॾिसो? भिटाई साईं माना साईं जो जेको रिसालो आहे, सिंधी में असां क़ुरान चवंदा आहियूं। बिल्कुलु। साईं जो लतीफ़ सरकार ऐं साईं वॾा सूफ़ी बुज़ुर्ग असांजे सिंध जा, ऐं लतीफ़ साईं जी ॿोली मुश्किल ॿोली आहे। सही। माना सिंधी ॻाइण माना ही त माना आसान आहे। सचल साईं माना जेका 7 ज़बान में हुनमें सराइकी बि आहे, उर्दू बि आहे, सिंधी बि आहे, पर लतीफ़ साईं जेका शाइरी कई आहे उहो तमामु मुश्किल आहे उनखे सम्झणु। मुंहिंजी शायदि अञा एतिरी उमिरि न आहे, पर जीअं जीअं ज़ाहिर आहे माण्हू तजुर्बो ईंदो आहे थोरो ही सम्झी वेंदासीं, पोइ बि कोशिशि कयूं पिया लतीफ़ साईं खे ॻाइण जी। सही। उस्ताद बुखारी खे केतिरो ॻाईंदा आहियो, केतिरो ॿुधंदा आहियो? उस्ताद बुखारी तमामु सुठा शाइर आहिनि, साईं खे ॿुधंदा आहियूं, ॻाईंदा बि आहियूं, ऐं तमामु असांजे सिंध माना सुठा सुठा फनकारनि साईं जी शाइरी ॻाई आहे। सिंध जे तमामु सुठो शाइर आहे उस्ताद बुखारी। 20वीं सदी जो हाँ जी बिल्कुलु। ऐं उन्हनि जो काफ़ी जेके आहिनि एॾी सुठी शाइरियूं आहिनि जेके अक्सर यूनिवर्सिटी में बि स्टूडेंट्स खे ॾिसूं था, हिननि खे ॻाइनि था पिया या हिननि खे पढ़नि था पिया। साईं अॼुकल्ह जो माना नौजवान जी वो साईं जी शाइरी खे पसंदि थो करे। बिल्कुलु। माना हिन सदी जो सही। साईं माशाल्लाह हर दौर जे हिसाब सां माना ॻाल्हि लिखी आहे पंहिंजे रिसाले में, शाइरी में, जेको अॼु ताईं माना साईं अल्लाह उन्हनि खे गरी करे रहमत करे, वो न आहिनि पर उन्हनि जो कमु हले पियो दुनिया में। ऐं इहा ई शइ हूंदी आहे त माण्हू हिन दुनिया में हली वञे तॾहिं बि हुनजो नालो हुजणु बिल्कुलु ज़ाहिर आहे, ऐं इन खे चइबो आहे त उहो ज़िंदा आहे। बिल्कुलु त असांजे जेके सिंध जा सुठा सुठा शाइर आहिनि, उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे, इन खां अलावा को अहिड़ो शाइर जेको अव्हांखे जंहिंखे अव्हां पढ़ियो हुजे, जंहिंखे अव्हां वधि खां वधि चाहींदा हुजो? सिंधी में त साईं माना लतीफ़ सरकार, पर उर्दू जा बि काफ़ी शाइर आहिनि। कहिड़ा कहिड़ा शाइर आहिनि जंहिंखे अव्हां पढ़ियो आहे? जंहिंमें फैज़ अहमद फैज़ साहब बि आहे। छा चवंदा उन्हनि लाइ? माशाल्लाह तमामु त सही। उर्दू जा माना जी बेहतरीन शाइर उस्ताद कमर जलालवी साहब, अहमद फराज, मैडम नूरजान भी तमाम काफ़ी गज़लूं ॻायूं आहिनि। बिल्कुलु। उर्दू जा भी तमाम सुठा सुठा शाइर आहिनि जिन्हनि खे माना पढ़ंदा भी आहियूं, ॻाईंदा भी आहियूं। तमाम माना ॿिया भी काफ़ी नालनि जेके मूंखे हींअर माना ज़हन में न पिया अचनि, पर उर्दू में तमाम ये नासिर काज़मी साहब आहे। सही। तमाम शाइर माना सुठा आहिनि। अच्छा, मैडम नूरजा खे चयो वेंदो त मलिक तरन्नुम, त उनखे कीअं था पायो, उनखे कीअं ॿुधो? मैडम नूरजान मुंहिंजी नज़र में अहिड़ी फनकार माना मूं न ॾिठी आहे मैडम नूरजान जहिड़ी। असां सभिनी में न ॾिठी आहे। बिल्कुलु। माना मैडम नूरजान गीत फिल्म में गाया, उहो बि माना ॻाए पए त ईअं पियो लॻे जीअं मैडम नूरजान गीत ॻाईंदी आहे। ऐं जेॾी महिल गज़ल ॻाई त मैडम नूरजान ईअं पियो लॻे त हीअ गज़ल ॻाइण वारी आहे। ऐं एॾो मिठो ऐं सुरीलो आवाज़। अॼु बि मैडम नूरजान जा गाना असां ॿुधंदा आहियूं, मां शौक़ सां ॿुधंदो आहियां। ॿुधंदा आहियूं त माना रूह ताज़ो थी वेंदो आहे त माना हीअ कहिड़ी मौसीक़ी आहे जेका माना जॾहिं माण्हू ॿुधे त नवी आहे। सही। ऐं इनखे मॉडर्नाइज़ करे इलाही ॿिया बि ॻाइनि था, पर मैडम नूरजहां जो जेको आवाज़ आहे त ज़ाहिर आहे उन्हनि जो नमल बदल नथो थी सघे। तमामु बहितरीन ॻाल्हियूं असां जारी रहंदियूं, पर असां ब्रेक वठण बि ज़रूरी सम्झंदासीं। नाज़रीन, साईअ जो वक़्तु थियो आहे, इन खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। मुस्तफ़ा नवाज़ साहब हाणे छा ॿुधाईंदासीं व्यूअर्स खे? हाणे मां व्यूअर्स खे माना तमामु हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट गीत आहे जी, ऐं उम्मीद आहे तमामु पसंदि ईंदो आहे तव्हांखे। उम्मीद है। पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे, पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे। चुगली हन था प्यार ते, चुगली हन था प्यार ते, लुढ़कन खे छा कजे। पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे। हू साम्हूं अचे पियो धड़कण लगी आ दिल, हू साम्हूं अचे पियो धड़कण लगी आ दिल। नज़रूं त फेरियां खड़ी, नज़रूं त फेरियां खड़ी, जज़्बन खे छा कजे। नज़रूं त फेरियां खड़ी, जज़्बन खे छा कजे। चुगली हर था प्यार ते, लुढ़कन खे छा कजे। पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे। हिक बंद मां छुटी थो बेक़ैद में पवां, हिक बंद मां छुटी थो बेक़ैद में पवां। ज़ंजीर तोड़जन मगर, ज़ंजीर तोड़जन मगर ज़ुल्फ़न खे छा कजे। ज़ंजीर तोड़जन मगर ज़ुल्फ़न खे छा कजे। चुगली हर था प्यार ते, लुढ़कन खे छा कजे। पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे। पेरन खे रोक जे मगर नैणन खे छा कजे। बेहतरीन, तमामु बेहतरीन। अच्छा भला मैडम नूर जहां जो भी गज़ल थींदो उन्हनि जो बि तव्हां? हाँ जी बिल्कुलु ज़रूरु। अच्छा, उन खां पहिरीं वरी असां ॻाल्हि ॿोल कंदासीं अव्हां जे इन म्यूज़िक ते बि ईंदासीं। त इन में तव्हां जेको सिखो था पिया अदायगी कंदा आहियो त उन में सभु गॾिजी ग्रुप में जेको आहे न वेही रियाज़ कंदा आहियो या अकेला? ज़ाहिर आहे बिल्कुलु गॾिजी। सही, माना मुख़्तलिफ़ सिंगर्स हूंदा आहिनि या सिर्फ़ु म्यूज़िशियन ऐं अकेला हूंदा आहियो? म्यूज़िशियन्स ऐं मां मुख़्तलिफ़ सिंगर्स त न, सही। पर इहे अच्छा, जेके भला ईअं हूंदो आहे मूंसां अव्हां जी एज जा जेके हुजनि जेके सिंगर्स उन्हनि खां तव्हां पुछंदा हुजो, उन्हनि जे ग्रुप में वेहंदा हुजो त हिक ॿिए खां शयूं सिखंदा हुजो? हाँ ज़ाहिर आहे हीअ त माना कमु कंहिंखे ॿुधी माना सम्झ में ॻाल्हि अचे थी, कंहिंखां सिखण मां अचे थी, त इहो कमु अहिड़ो ई आहे। अॼुकल्ह माण्हू माना सिखण में शर्म था महसूस पिया कनि, पर ही सिखण का बुरी शइ न आहे, सही सुठी ॻाल्हि आहे। कंहिंखां तव्हां पुछी वठो या
ये खणी चऊं सवाब आहे, सवाब आहे, फर्ज आहे, बिल्कुल। छो जो हदीस में भी आहे त अवां ते जो कन इल्म मर्दन ऐं औरतन ते फर्ज कयो वियो आहे। बिल्कुल त इन शइ खे ॾिसजे त इल्म माने सिखण, बिल्कुल, सिखण माने दुनियादारी सिखजे, बिल्कुल, पढ़जे, मजहब जो कन पढ़जे, सिखजे, ऐं अकुल वठजे, हिन दुनिया में कीअं रहणो आहे, रहण बिल्कुल, सिखजे। बिल्कुल। अच्छा भला राहत फ़तेह अली साहब सां तव्हां गॾु रहिया आहियो? जी जी, न गॾु न खान साहब सां माना सही। मुंहिंजी रिसेंटली हिकिड़ी जी। मुलाक़ात थी अच्छा ऐं माशाल्लाह राहत फ़तेह अली खान साहब त हिकिड़ो सही। असांजे पाकिस्तान जा छा पूरी दुनिया जो माना हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे ऐं मुंहिंजी मुलाक़ात बि थी जीअं मूं साईं जे साम्हूं माना उन्हनि जो गानो बि ॻायो सही। ऐं उन्हनि वॾो मूंखे प्यारु ॾिनो, अच्छा वॾो माना दिलि सां भाई ऐं मूंखे बसि ॻाल्हि हिकिड़ी चई एप्रिशिएट कई ऐं चई माशाल्लाह तव्हां सुठा ॻाईंदा आहियो ऐं सिंध मां आहियो हम्म, त उन्हनि माना सिंध जे लाइ उन्हनि जा व्यूज़ माना हीअं आहिनि त यार त सिंध माशाल्लाह तमामु सुहिणी धरती आहे सही ऐं सिंध जा माण्हू तमामु प्यार वारा माण्हू आहिनि, प्यार करण वारा माण्हू आहिनि। त ही मूंखे वॾी ख़ुशी थी त माना हिकिड़ो दुनिया जो हिकिड़ो लेजेंड आर्टिस्ट, एॾो वॾो आर्टिस्ट जे माना सॼी दुनिया केॾी- घुमी आहे। केॾी ख़ुशी हा, थींदी आहे जॾहिं बिल्कुलु। उहो एप्रिसिएशन बिल्कुलु, त ही मुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशनसीबी बि आहे बिल्कुलु त माना हिकिड़ो वॾो आर्टिस्ट ऐं ख़ानदानी आर्टिस्ट उस्ताद नुसरत अली खान साहब खां गॾु खान साहब ॻाया आहिनि त मुंहिंजे लाइ बि उन्हनि जा माना मां अहिड़ो आहियां त कोन्हे पर उन्हनि प्यार कयो। सही माने हौसलो हा आहे, जी, हौसला अफ़ज़ाई बिल्कुलु। कई। त कहिड़ो उहो गानो हुयो जेको तव्हां ॻायो हो, असांखे थोरो झुंगारे ॿुधायो? हा जी, मां ॿुधायां थो राहत फ़तेह अली खान साहब जो हिकिड़ो जी। तमामु प्यारो गानो। तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, तुझ में बसी है मेरी जान। हाय जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। कब से है दिल में मेरे अरमा कई कहे, इनको तू सुन ले आजा, चाहत के रंग चढ़ा जा, कहना कभी तो मेरा मान। हाय जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, तुझमें बसी है मेरी जान। हाय जिया धड़क आला तमामु बहितरीन, ॾाढो सुठो लॻो हिन प्रोग्राम में आया रागी ऐं वरी असां सां गॾु बिल्कुलु। म्यूज़िशियन बि आहिनि, हुननि जो वॾो रोल हूंदो आहे जॾहिं अवां बिल्कुलु, ॻाईंदा आहियो ऐं ॾाढो सुठो सभिनी परफॉर्म कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिन प्रोग्राम में असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि बि यकीनन एंजॉय बिल्कुलु, कयो हूंदो। बिल्कुलु। थैंक यू सो मच हिन प्रोग्राम में आया। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। उमेद आहे तव्हांखे अॼोको प्रोग्राम सुठो लॻो हूंदो। हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे असां मुस्तफ़ा नवाज़ खां राग ॿुधंदासीं। छा ॿुधाइणु चाहींदा मुस्तफ़ा? हिकिड़ी मैडम नूरजान जी गज़ल जी ओ मां पंहिंजे व्यूअर्स खे बिल्कुलु, बिस्मिल्लाह। नियतें शौक भर न जाए कहीं, नियतें शौक भर न जाए कहीं,
तू भी दिल से उतर न जाए कहीं, नीयतें शोक भर न जाए कहीं। आज देखा है तुझको देर के बाद, आज देखा तुझको देर के बाद, आज का दिन गुजर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, नीयतें भर न जाए कहीं। आरज़ू है कि तू यहाँ आए, आरज़ू है कि तू यहाँ आए, और फिर उम्र भर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं,